बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे हीअ सूरत अलॻि आहे। हिन सूरत में हीअ सूरत अलॻि आहे, सम्झो। हाणे हिन सूरत में इहो बयानु कयो वियो त माना हिन क़ुरान मुक़दस खे बार बार पढ़ो। हुन में हुयो क़ुरान मुक़दस जी फज़ीलत, क़ुरान मुक़दस जी फज़ीलत छा आहे। ऐं हिन में हिन सूरत में बयानु कयो वेंदो त क़ुरान खे पढ़ो, सम्झी। पढ़ तूं साण नाले रब पंहिंजे उहो जो पैदा कयईं। हा, हाणे पैगंबर खे थो चवे त पढ़ तूं। केरु थो चवे? जिब्रील अलैहिस्सलाम, सम्झी। पढ़ तूं साण नाले रब पंहिंजे उहो जो पैदा कयईं। पढ़ तूं साण नाले रब पंहिंजे उहो जो पैदा कयईं। हा, हाणे कहिड़ो रब? ओ जंहिं पैदा कयो। कंहिंखे पैदा कयईं? समूरे जहान खे, सम्झी। इन में मिसाल तौर के जिन्ननि खे, परिंदनि खे, जीतनि खे, जड़नि खे, जेके बि माना मख़लूक़ात आहे, माना हे आम आहे। उहो जो पैदा कयईं, माना हर शइ खे जेकी बि दुनिया जे अंदरि अलाह साईं पैदा कई आहे उन मां मुराद आहे, सम्झी। वरी अॻिते वरी उनखे ख़ासि थो करे, ख़ासि करे इंसान खे, सम्झी। पैदा कयईं इंसान खे। हा, हिते आम जो बयानु हो। आम में माना जिन अची विया, भूत, जेकी बि माना मख़लूक़ात आहे अलाह साईं जी, माना उहा जो पैदा कयईं। हाणे कहिड़ो रब? कहिड़े रब जे नाले सां पढ़? ओ हे दलील आहे। छा? हे दलील आहे। दलील कहिड़ो थो ॾे? उहो जो पैदा कयईं। हाणे इहो छा थी वियो? आम थी वियो। आम माना कीअं? त माना सभ जे लाइ, अवाम सभु जेके बि माना जिन, परिंद, भूत, जेके बि आहिनि माना मख़लूक़ आहिनि, 18,000 जेकी मख़लूक़ात आहे, माना इन मां आम मुराद आहे। ऐं वरी अॻिते वरी इनखे ख़ासि थो करे, मख़सूस थो करे, सम्झी। पैदा कयईं इंसान खे दिगले रत जे। हा, अलाह सिंध चए त मां इंसान खे दिगले रत मां पैदा कयो आहे। रत जो दिगलो जीअं गोश्त जो टुकड़ो हूंदो आहे, ॿिए हंधि 18 सिपारे में आहे क़ुरान मुक़दस में, उहो बि मां तोखे ॿुधाए छॾियां। भाभी ॿुधायो सूरतुल मोमिनून में सुम्म ख़लक़नन नुतफ़त अलक़तन, पोइ पैदा कयोसीं असां मनी जे कतरे खे रत जो दिगलो करे। अलाह सिंधु चए त मां इन जेका माना इन इंसान खे पहिरियों छा हुयो? इहो इंसान पाणी जो हुयो, पाणी जो कतरो हुयो। पाणी जे कतरे खे मां तब्दील करे रत जो दिगलो बणायो, सम्झी। 40 ॾींहंनि खां पोइ उहो रत जो दिगलो थो बणिजे। वरी उन खां बाद में छा थो थिए? फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़तन, पोइ पैदा कयोसीं असां रत जे दिगले खे गोश्त जो टुकड़ो करे। वरी पोइ पैदा कयोसीं असां गोश्त जे टुकड़े खे हॾा करे। गोश्त जे टुकड़े मां जेका वरी हॾा पैदा कयासीं, सम्झी। पोइ ढकायोसीं असां इन हॾनि खे गोश्त, वरी हॾनि खे मां अलाह साईं गोश्त करे पोकियो, सम्झी। वरी गोश्त मां छा थो चए? पोइ पैदा कयोसीं असां इन इंसान खे पैदा करणु ॿियो, माना अलाह सिंधु चए इंसान पहिरियों हुयो पाणी, पोइ पाणी में मां अलाह जेका वरी ॿियो माना ॿिए दफ़े माना इंसान खे कीअं ॿीहर पैदा कयो, त मां माना ताक़त वारो आहियां। त हिते बि माना इहो बयानु कयो वियो त पैदा कयईं इंसान खे ॾऊं दिगले रत जे। हा, पढ़ तूं। हाणे हे छा आहे? इयादो आहे। इयादो यानी कि वरी ॿीहर माना हाणे हिते ॿुधाए इकरा, हाणे पढ़ तूं, हे साण नाले माना विच में हे ॿिया अची विया न, पोइ हिनजे करे हाणे स्पेस थी वई। हाणे स्पेस थी तॾहिं अलाह साईं माना हिते वरी ॿीहर थो दोहराए, सम्झी। इकरा, पढ़ तूं ऐं रब तुंहिंजो एहसान कंदड़ आहे। हा, रब तुंहिंजो एहसान कीअं कंदड़ आहे? माना अलाह साईं जल्दी पकड़ नाहे कंदो। ॾिस अलाह साईं केॾो महिरबान आहे, केॾो एहसान कंदड़ ॿारनि जे मथां, सम्झी। त अलाह साईं जेको आहे जल्दी पकड़ इंसान जे मथां नाहे कंदो, सम्झी, जल्दी अज़ाब नाहे कंदो। हाणे उहो जो सेखारियईं साण कलम जे। हा, इंसान खे जेका सिखायईं कीअं? कलम सां सिखायईं। अब हे जेकी लिखत आहे इहा बि छा आहे? कलम जी लिखियल आहे न। हाणे हे क़ुरान शरीफ़ लिखियल आहे तॾहिं त हाणे असां सम्झूं था, पर जेकॾहिं लिखत न हुजे हा इंसान त सम्झे ई न हा, सम्झी। अब मास्तर स्कूल में पढ़ाए थो, ठीकु, स्कूल में मास्तर पढ़ाए थो त उहो हाणे ॿार खे छा आहे? लिखाए थो, माना लिखणु सेखारे थो अवल। लिखण खां बाद में पोइ उहो ॿारु माना
दिल में विहारदो, दिल में सम्झदो, पढ़दो। पोइ अवल छा आहे लिखण मन, तॾहिं त अलाह थी चए थो न मां उहो जो सेखारियईं साण कलम जे, साण कलम जे, हा सेखारियईं इंसान खे, सेखारियईं इंसान खे उहो जो न ॼातईं, हा इंसान खे वरी उहो कुझु सेखारियईं जेको इंसान जे माना सोच में ज़हन में बि न हुयो, अलाह साईं उहो बि सेखारियो। जी मिसाल के तौर पर हिन इंसान में मुराद किन तफ़सीरनि लिखियो आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम मुराद आहे। जी मिसाल ॿिए हंधि आहे वअल्लम आदम अस्माअ कुल्लहा सुम्मा अरदहुम अलल मलाइकति, माना अलाह साईं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सभु नाला सेखारिया, हालांकि कलम त कोन हुयो उन दौर में। अलाह साईं आदम अलैहिस्सलाम खे कीअं सेखारियो, अलाह साईं चए थो सेखारे इंसान खे साण कलम जे। हा त पोइ हज़रत आदम अलैहिस्सलाम कीअं सिखियो, कंहिं पढ़ियो त न हुयो। पोइ हिन में मुराद इहा छा आहे, सेखारियईं आदम अलैहिस्सलाम खे, सेखारियईं आदम अलैहिस्सलाम उहो जो नजातईं। नजात ऐं हे आम इंसान जी असां आहियूं उहे मुराद न थींदी हिन आयत में। आदम अलैहिस्सलाम मुराद थींदी किन तफ़सीरनि लिखियो आहे, या वरी कोई बि नबी जंहिं ॾे वही अचे, हाणे नबी ॾे त वही वेंदो आहे, नबी मिसाल पाण ॿिए सिखंदो न आहे, बल्कि अलाह जी तरफ़ों सिखायल में न ईंदो आहे, सम्झी उनजे अंदरि उनजी दिलि जे अंदरि इल्काउ पैदा थींदो आहे, उनजी दिलि जे अंदरि इल्हाम पैदा थींदो आहे, सम्झी। हिन आयत में मुराद उहा आहे। ऐं वरी सेखारे इंसान खे, हाणे हिते वरी इल्मु ग़ैब बि न आहे। हिकिड़ा माण्हू चवंदा यार माना सेखारे इंसान खे आलिमुल ग़ैब, माना इल्मु ग़ैब जो बि माना इंसान खे सेखारे, पैगम्बर खे सेखारे, हज़रत आदम अलैहिस्सलाम खे इल्मु ग़ैब जो सेखारे। अलाह चए त न उहो जो नजातईं, हा जेको इंसान जे ख़्याल ख्वाब में बि न हुयो उहो बि मां अलाह साईं उन इंसान खे सेखारियो। अलाह केॾो महिरबान आहे, सम्झी। हाणे हे 5 आयतूं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी जंहिंमहिल नुबुवत मिले पई उन महिल हे 5 आयतूं नाज़िल थियूं। हा पोइ उन जबल जी चोटी ते गारे हिरा में जेका जिब्रील अलैहिस्सलाम आयो, पोइ चयूंसि जेका हे पढ़ो अलाह जे नाले सां पैगम्बर, पर पैगम्बर छा चयो, मां न बिकारिन, मां पढ़ियल न आहियां। पर पोइ तेज़ में जेका भाकुर पाए करे पोइ तेज़ माना 3 चकर असां चयूंसि पैगम्बर पढ़, पोइ हे पैगम्बर 5 आयतूं पढ़ियूं, माना पहिरियों क़ुरान मुक़द्दस जूं जेका हे आयतूं लथियूं, सम्झी। पहिरियों हे 5 आयतूं लथियूं। कोई सवाल कंदो आहे यार पहिरियों हे सॼो क़ुरान शरीफ़ आहे, पहिरियों जेका पैगम्बर ते कहिड़ियूं आयतूं लथियूं, असां चुप करे वेही रहंदा यार अलाए कहिड़ियूं आयतूं लथियूं, ख़बर ई न आहे। पर न हे चवंदा बाबा इक़रा बिस्मि रब्बिकल ज़ी ख़लक़, सम्झी। पहिरियों आयतूं हे 5 लथियूं। ऐं हाणे वरी हिते अॻिते बयानु थो करे त बाबा जी डॉक्टर हूंदो आहे, डॉक्टर अवल मरीज़ जी चकास छा कंदो आहे त हिनखे बीमारी कहिड़ी आहे, ऐं ॿिए नंबर में पोइ बीमारी खां बाद में छा चवंदो आहे हिनखे छाजे करे बीमारी वरितो आहे, हिनखे खंघि ज़ुकाम जो आहे त छाजे करे आहे, को अहिड़ी का मिसाल सणबी शइ खाधई तॾहिं करे हिनखे ज़ुकास हीअ शइ आहे। माना अवल माना मरीज़ जी छा कंदो बीमारी चकास, पोइ उन खां बाद में वरी सबब बीमारी जो त हिनखे माना बीमारी वरितो छाजे करे आहे, पोइ बाद में वरी उहो मरीज़ उहो जेका डॉक्टर उन मरीज़ जो इलाज कंदो। त हिते बि अलाह साईं इहा ई ॻाल्हि थो बयानु करे, सम्झी। यकीनन तहक़ीक़ इंसान अलबत्ता सरकशी थो करे, हा हे छा आहे इहा बीमारी आहे, हा इहा बीमारी ॿुधाए त यकीनन तहक़ीक़ इंसान अलबत्ता इंसान सरकशी थो करे। सरकशी कीअं थो करे त माना अलाह जे अहकामनि खे नथो मञे, अलाह जे जेके बि माना अहकाम आहिनि उन्हनि खे नथो मञे, सम्झी। इन में सरकशी थो करे, छाजे करे, हाणे सबब छाजे करे, अवा हाणे त बीमारी माना ॿुधाए हीअ बीमारी आहे, पर हाणे छाजे करे वरितो, कहिड़ी शइ जे करे सबब बीमारी जो हाणे बयानु कंदो, छाजे करे। ही त ॾिसे थो पाण खे बेपरवाह, हा हे इंसान जेका दौलत में मगरूर आहे, पैसनि पाई जे करे पाण खे छा थो सम्झे त मां त साईं वॾो हीअं आहियां, तॾहिं पाण मां अमीर आहियां, मूंखे कोई मां बेपरवाह आहियां, जेका मूंखे कंहिंजी परवाह ई न आहे, मूंखे हेतिरो पैसो आहे, हेतिरियूं गाॾियूं आहिनि, हेतिरियूं ज़मीन आहिनि, सम्झी। त माना इहो छा थियो सबब बीमारी जो, इन जे करे त जेका इहा बीमारी वरिती न सरकशी वारी, अलाह जे अहकामनि खे बसि पोइ छॾे, अलाह जे हुकमनि खे जेका सफ़ा ख़तम करे छॾे। हा ऐं अलाह साईं हाणे हे वरी इलाज थो बयानु करे, अलाह इंसान तूं मगरूर न थी, तूं तकबर न कर, साॻी तो इंसान खे वरी मां अलाह ॾे मोटणो आहे। ईअं न चवंदुसि त बाबा मिसाल मां दुनिया में जेका मां हमेशह जे लाइ रहंदुमि, न मां अलाह जी तरफ़ वरी साॻी मोटणो आहे। हे काफ़िर जेका हिंदू चवंदा आहिनि छाजे करे साड़ींदा आहिनि ख़बर थी,
इन जे करे चवंदा आहिनि त बाबा असांजो माना दुनिया जे अंदरि ऐश अशरत कंदासीं, ऐश अशरत खां बाद में पोइ असां छा कंदासीं, बसि पंहिंजो पाण खे साड़ी छॾंदासीं ऐं असांजा जेके हेॾा हूंदा पाणी में बसि हणी छॾंदासीं, वेही वेंदा, बसि पोइ असांजो माना ॿीहर उथणो ई न आहे। पर अलाह साईं चए थो न, मुंहिंजो वाइदो सचो आहे, सम्झी। त तव्हां जेको आहे मर्द मरण खां बाद में क़बर में ईंदव, क़बर खां बाद में मैदान महशर में, पोइ जहन्नम में वेंदव, सम्झी। हिते बि उहो ई बयान आहे, तहक़ीक़ तरफ़ रब तुंहिंजे मोटणो आहे। हा, ए इंसान तूं मगरूर न थी, तूं तकबर न कर, मां अल्लाह ॾेई तोखे वापसि मोटणो आहे। खोड़ आहे इसमें, हाणे हितां 6 सिफ़तूं बयान थींदियूं, घणियूं? 6 सिफ़तूं। 3 जेको आहे सो भलाईअ जूं ऐं 3 बुराईअ जूं। भलाईअ जूं पैगंबर जे बारे में ऐं बुराईअ जूं अबू जहल जे बारे में, सम्झी। अराईत लदी, छा ॾिठो तूं उन शख़्स खे जो रोके थो बाने खे जंहिं वक़्ते निमाज़ पढ़े। हा, हाणे छा ॾिठो तूं उन शख़्स जो रोके थो, हाणे यनहा रोके थो बाने खे, हाणे इहो केरु आहे? अबू जहल आहे, इहा अबू जहल जी सिफ़त आहे। कंहिंखे थो रोके बाने खे, छाजे करे थो रोके, छाकाणि थो रोके? इन जे करे जंहिं वक़्तु निमाज़ पढ़े, जॾहिं बानो जंहिं वक़्तु माना निमाज़ पढ़ंदो आहे। हाणे पैगंबर निमाज़ पढ़े, जेका अबू जहल उनखे रोके पियो। जी मिसाल तौरु मके शरीफ़ में अबू जहल खे, जेको अबू जहल उनखे नबी साईं खे रोके पियो नी, निमाज़ न पढ़ो त। हा, एक माना अबू जहल जी छा, अल्लाह साईं क़ुरान मुक़द्दस जे अंदरि बुराई थो बयानु करे ऐं पैगंबर जी जेको आहे भलाई थो बयानु करे। पैगंबर त निमाज़ पढ़े पियो, अल्लाह जी निमाज़ पढ़े पियो, अल्लाह जो फर्ज़ अदा करे पियो। हाणे पैगंबर निमाज़ पढ़े पियो, हे अबू जहल रोके पियो। अल्लाह साईं जेको आहे जेको रोकींदड़ आहे उन जी जेको आहे बुराई बयानु थो करे, ऐं जेको निमाज़ पढ़ंदड़ आहे उन जी अल्लाह साईं भलाई थो बयानु करे, सम्झी वई। छा ॾिठो तूं उन शख़्स खे जो रोके थो बाने खे जंहिं वक़्तु निमाज़ पढ़े। हा, छा ॾिठो तूं? हा, अरे त उते ईंदो आहे जी मिसाल, यार फलाणो दर्दी न ॾिठो थी, फलाणो माण्हू न ॾिठो थी, हालांकि ॾिठल त न हूंदो आहे, यार उहो फलाणो ॾिठो न थी, ओहो जेको फलाणो ॾिठो न थी, माना ॻाल्हि खे न यार नठो आहे, पोइ वरी ॻाल्हि कबी यार ही फलाणे माण्हू जी हीअ सिफ़त आहे, हीअं माना ॻाल्हि कबी आहे न। हे बि ईअं त अल्लाह साईं चए थो, अराई त छा ॾिठो तूं जेकॾहिं हुजे मथे हिदायत जे या हुकुम करे साण परहेज़गारी जे। हा, हाणे हे 2 सिफ़तूं पैगंबर जे बारे में भलाईअ जूं, सम्झी। पैगंबर छा हूंदो आहे? हिदायत जे लाइ ईंदो आहे। छा? पैगंबर हिदायत जे लाइ ईंदो आहे, तॾहिं त चई न, जेकॾहिं हुजे मथे हिदायत जे। वरी हालांकि अल्लाह साईं खे इहो हिकिड़ो बसि हिदायत वारो अची वियो त माना इहो जेको आहे हीअ बि सिफ़त अची, पर अल्लाह साईं वाज़िह थो करे, इन हिदायत खे वाज़िह थो करे। हा, वरी इन जी वरी ॿी सिफ़त थो लॻाए, औ अमर बित्तक़वा, या हुकुम करे साण परहेज़गारी जे। हा, पैगंबर छा थो करे? हिदायत बि जेको आहे सो इंसाननि खे ॾे थो, उन खां अलावा जेको आहे सो हुकुम थो करे साण परहेज़गारी जे। परहेज़गारी यानी शिरक खां बचो, कुफ्र खां बचो, जेको आहे सो इहे बद आदतूं जेको आहे सो पंहिंजे नफ़्सनि मां कढी छॾियो, सम्झ। त तॾहिं माना परहेज़गारी जे लाइ हुकुम थो करे, सम्झी। या हुकुम करे साण परहेज़गारी जे। हा, हाणे 3 पैगंबर जूं जेको आहे सिफ़तूं बयान थी चुकूं, ऐं हिकु अबू जहल जी, छा? हिकु अबू जहल जूं 3 पैगंबर जूं सिफ़तूं बयान थी चुकियूं। हाणे अराईत इन कज़्ज़ब वतवल्ला, छा ॾिठो तूं जेकॾहिं कूड़ो सम्झई ऐं मुंहुं फेरियईं। हा, अबू जहल जो छा अक़ीदो बि ख़राबु ऐं अमल बि ख़राबु। अक़ीदो छा? अक़ीदे में कूड़ो पियो सम्झे पैगंबर खे कूड़ो पियो सम्झे, उनजे अहकामात खे कूड़ो पियो सम्झी। वरी उन खां अलावा जेको आहे अमल बि उन जो ख़राबु हुयो। वतवल्ला ऐं मुंहुं फेरियईं, जेको पैगंबर चए पियो बाबा हे जेको आहे सो निमाज़ पढ़ो, हो मुंहुं पियो फेरियो न हो, माना उन ते अमल न पियो करे। पैगंबर चए पियो बाबा क़ुरान खे पढ़ंदा कयो, हीअ शइ सही आहे, हीअ शइ जाइज़ आहे, हीअ नाजाइज़ आहे। पैगंबर सम्झाए पियो, हे वरी उन खां मुंहुं पियो फेरे, माना हुनजो अक़ीदो बि ख़राबु, अक़ीदो बि बद, अमल बि बद, सम्झी। ॿिन्ही शयुनि में। हाणे 2 बुरायूं कंहिंजूं? अबू जहल जूं।
छा ॾिठो तूं छा ॾिठो तूं जेकॾहिं कूड़ो सम्झई ऐं मुंहुं फेरियईं हा हाणे हीअ वरी तहदीद आई छा तहदीद यानी दड़को अलाह साईं अबू जहल खे दड़को छा हे नथो ॼाणे त मां अलाह ॾिसां थो जी छा नथो ॼाणे साण हिनजे तहक़ीक़ अलाह ताला ॾिसे थो हा अबू बकर खे छा भला हुनखे अबू जहल खे पतो न आहे छा त जेको आहे मां अलाह ॾिसां थो हिनखे इहा ख़बर न आहे हा हे जो जेको आहे अक़ीदा बि बद थो रखे अमल बि बद थो करे ऐं पैगम्बर जी जेको आहे उनखे रोके थो बाने खे जेको आहे निमाज़ थो पढ़े जॾहिं हाणे पैगम्बर त उहो मिसाल अलाह जी वहदानियत बयान थो करे ऐं हे छा थो करे हे वरी रोके थो बाने खे हो निमाज़ पढ़े हे रोके थो त हाणे अलाह साईं थो चवे अबू जहल खे त छा नथो ॼाणे अबू जहल साण हिनजे तहक़ीक़ अलाह ताला ॾिसे थो हाणे इहा चए तहदीद आहे धड़को आहे हाणे हितां वरी जेको आहे तख़वीफ़ उखरवी बयान थींदी छा तख़वीफ़ उखरवी माना टिजारो आख़िरत खां अबू जहल जेकॾहिं दुनिया जे अंदरि तूं मुड़ी वञ पर जेकॾहिं न मुड़ी ख़ुदा जो कसम क़यामत जे ॾींहुं तोखे जेको आहे पेशानी खां वठी सिधो जहन्नम में हणंदासीं तूं दुनिया में मुड़ी वञ तूं जेको आहे इहे टई बुरायूं पंहिंजूं जेको आहे कढी छॾ पंहिंजे नफ़्स मां पर जेकॾहिं न मुड़ी त तोखे क़यामत में जेको आहे पेशानी जी वारनि खां वठी करे जहन्नम में सटींदासीं सम्झी यकीनन अलबत्ता जेकॾहिं न रुकजी पवंदो हा लम यंतही लम माना न यंतही माना न रुकजी पवंदो अलबत्ता जेकॾहिं न रुकजी पवंदो अलबत्ता लम माना अलबत्ता नस्फअन माना पकड़ींदासीं असां अलबत्ता पकड़ींदासीं असां साण पेशानी जे हा पेशानी कहिड़ी ओ हीअ अॻियां वारी पेशानी जेके वार आहिनि न पोइ हा बाबा ॿुधायो त हिते कहिड़ो बि बहादुर माण्हू हुजे कहिड़ो बि हुजे छड़ो पेशानी खे वठी हेठि सटेनि उन महिल ई जेका आहे हुनजी जेका ताक़त हली वेंदी केॾो बि ताक़तवर हुजे छड़ो पेशानी खे वठी छड़ो हेठि सटे त अमरा बसि प्यालो करे वेंदो सम्झी अलबत्ता पकड़ींदासीं असां साण पेशानी जे हा पेशानी कहिड़ी वरी उन जूं वरी हे ॿई सिफ़तूं थो बयानु करे यानी पेशानी कूड़ी गुनहगार जे हा कूड़ी ईअं त अक़ीदो बि उन पेशानी जो माना उन जो ख़राब आहे अबू जहल जो यानी अबू जहल जो सम्झी यानी पेशानी कूड़ी गुनहगार जे हा कूड़ी ईअं आहे त उन जो अक़ीदो ख़राब आहे पैगम्बर जे जेको आहे सिफ़ात खे पैगम्बर जेको फरमाए थो उन्हनि खे माना उन्हनि जे अहकामात खे नथो मञे हाणे माना उन जो अक़ीदो बि ख़राब आहे ऐं उन खां अलावा खातिया गुनाह कंदड़ माना अमल बि बद अथसि गुनाह थो करे यानी कूड़ी यानी पेशानी कूड़ी गुनहगार जे हा हाणे हे त अॻिते थो चवे फलियद माना पोइ लाम खे जेकी जज़मात माना भलत सॾे मजलिस वारनि पंहिंजनि खे हा अलाह साईं चए अबू जहल खे त जेको आहे भलत जेको आहे पंहिंजे अहबाबनि पंहिंजनि दोस्तनि पंहिंजे क़रीबनि खे हाणे हेॾो मिसाल पाओ आहे त पंहिंजे जेको आहे दोस्तनि खे सॾे ॾिसूं उन जी मदद करनि पंहिंजनि अहबाबनि खे पंहिंजे दोस्तनि खे पंहिंजे मददगारनि खे सॾे ॾिसूं इहे उन जी मदद करनि पर हे अलाह थो चवे जल्दी सॾींदासीं असां मलाइकनि खे हा अलाह थो चवे त मलाइक जहन्नम जा अहिड़ा आहिनि जो ॿियहंद आहे त ग़िलादुन शिदादुन ला यासून अल्लाह मा अमरहुम माना इहे एॾा सख़्तु तबियत जा आहिनि जो माना सफ़ा माना सख़्तु तबियत जा आहिनि सफ़ा ग़लीज़ न सम्झी ऐं अलाह जी ज़रे बराबरि बि नाफ़रमानी न आहिनि कंदा अलाह जो अहिड़नि मलाइकनि खे असां सॾु कंदासीं जेको अबू जहल खे ईअं वठी बसि जहन्नम रसीद कंदा उनखे पेशानी खां वठी निरड़ खां वठी करे उनखे जहन्नम रसीद कंदा सम्झी जल्दी सॾींदासीं असां मलाइकनि खे हा यकीनन न चयो वठ तूं इन जो हा हाणे हे पैगम्बर खे आहे छा हे पैगम्बर खे आहे यकीनन न चयो वठ तूं इन जो हा इन जेका आहे अबू जहल जो तूं चयो न वठ तुंहिंजो कमु आहे सिर्फ़ु पैगाम पहुचाइण सम्झी वमा अलैका इल्लल बलाग तुंहिंजे मथां छा आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पैगाम पहुचाइण आहे इन अबू जहल जो चयो तूं न वठ ऐं ॿिए नंबर में छा कर वसजुद
ऐं सुजदो कर ऐं सिजदो कर हा ऐं सुजदो कर तूं ऐं सिजदो कर तूं हा मां अलाह जो जेको आहे इन पे अबू जहल जो चयो न वठ मां अलाह जो सुजदो कर मां अलाह जी तौहीद बयान कंदो कर छाजे करे सुजदो कर वक़्त तरब ऐं कुर्ब हासिल कर तूं ऐं कुर्ब हासिल कर तूं हा अब अलाह जी जेकॾहिं हीअ अलाह जे आॾो जेकॾहिं माण्हू को सुजदो कंदो त अलाह जो कुर्ब हासिल थींदो नी ऐं जॾहिं अलाह जो क़ुर पढ़बो त अलाह जो कुर्ब हासिल थींदो निमाज़ पढ़बी त तॾहिं बि अलाह जो कुर्ब हासिल थींदो छाजे करे सुजदो कर वक़्त तरब ऐं कुर्ब हासिल कर तूं कुर्ब हासिल सुजदो इन जे करे मां अलाह जो कुर्ब हासिल कर सम्झी अची वियो अची वियो छा ॾिठो तूं छा ॾिठो तूं उन शख़्स खे जो रोके थो जो रोके थो बाने खे जंहिं जंहिं वक़्तु निमाज़ पढ़े छा ॾिठो तूं जेकॾहिं हुजे मथे हिदायत जे मथे हिदायत जे या हुकुम करे साण परहेज़गारी जे छा ॾिठो तूं जेकॾहिं कूड़ो सम्झें ऐं मुंहुं फेरियईं छा न ॼातईं साण हिन जे तहक़ीक़ अल्लाह ताला ॾिसे थो यकीनन अलबत्ता जेकॾहिं न रुकिजी पवंदो अलबत्ता पकड़ींदासीं असां साण पेशानी जे याने पेशानी कूड़ी गुनहगार जे पोइ भल त सॾे मजलिस वारनि पंहिंजनि खे हा मजलिस वारा कीअं हे मुराद न थी मजलिस माना सम्झ जेके वेहंदड़ सम्झी पोइ भल त सॾे मजलिस वारनि पंहिंजनि खे जल्दी सॾींदासीं असां मलाइकनि खे यकीनन न चयो वठ तूं इन जो ऐं सुजदो कर तूं ऐं कुर्ब हासिल कर तूं सुभान अल्लाह।